आगाह कयूं अव्हांखे ॾाहिरकी मां छितिकण सबबि सब्ज़ी मंडी में पोरियत फोत थी वियो आहे। अपडेट कयूं पिया पोरियत जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। ॾाहिरकी मां छितिकण सबबि सब्ज़ी मंडी में पोरियत फोत थी वियो आहे, जॾहिं त पोरियत जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हां सां हीअ अहम ख़बर शेयर कयूं पिया। ॾाहिरकी मां छितिकण सबबि पोरियत दॿिजी फोत थी वियो आहे। पोरियत जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। ॾाहिरकी मां अपडेट कयूं पिया। छितिकण सबबि सब्ज़ी मंडी में पोरियत फोत थी वियो आहे। पोरियत जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ वारसनि इस्पताल मुंतक़िल कयो, जितां बाद में वारसनि हवाले कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं ॾाहिरकी मां रमेश कुमार खां। रमेश, छा तफ़सील आहिनि? जी आऊं तव्हांखे ॿुधाईंदो त ॾाहिरकी जी सब्जी मंडी आहे, जिते अॼु सुबुह जो पोरियत मज़दूरी सां हुते कमु करे रहियो हो त ओचितो हिकु छिति किरी पई ऐं पोरियत मथां किरी पई, जंहिंजे नतीजे में पोरियत अली निवाज़ ॾाढो सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे पोरियतनि ऐं भरपासे जे शहरनि ॻणती जोगी हालत में ॾाहिरकी जी सरकारी अस्पताल पहुचायो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे जेको नौजवान पोरियत अली निवाज़ ॾाढो फोत थी वियो ऐं पोरियत खे ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे लाश की ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो आहे ऐं लाश घर पहुचण ते घर में कोराम मचल आहे। जी ठीकु आहे रमेश, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।